अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में भली कार और मारवी थी सबका बेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। पीपल्स पार्टी बिजली के अदद में इम्कानी वाद रद्द करे छॾी। शहरी रहमान चयो फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली मांगी करण सां वापेदार ते 40 अरब रुपयनि खां वधीक भार पवंदो। गरीब अवाम खे रिलीफ पैकेज ॾियण जी दावेदार हर ॾींहुं महांगाई जो बम किराइनि पिया। चा वापेदार महांगाई LNG सां बिजली पैदा करण जा ज़िम्मेवार आहिनि। दवाई सरकार हिकु साल बिजली जी फी यूनिट क़ीमत में 18 रुपयनि खां वधीक इज़ाफ़ो कयो आहे। महांगाई खां परेशान अवाम मथां वधीक भार न विधो वञे। बिजली की कीमत में एक भेरो ॿीहर वाध जो इम्कान। CPPA नवंबर लाइव फ्यूल एडजस्टमेंट की मद में यूनिट की कीमत में 4 रुपया 38 पैसा वाध की दरख्वास्त करे छॾी। नेप्रा अघ वधाइण बाबति दरख्वास्त ते अॼु ॿुधणी कंदी। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे आइन मूजिब गैस जितां निकिरे थी पहिरियों हक़ उन सूबे जो आहे। सिंध सूबे के पंहिंजे हिस्से की गैस नथी ॾिनी वञे। PTI न गैस न बिजली ऐं न रोज़गार ॾेई सघी। गैस दवाई खंड अटे ऐं बीजे जो बहरान पैदा थी वियो। मुल्क जो हर शहरी महांगाई सबबि परेशान आहे। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम थी चुकी। कराची जो अवाम ॾिसंदो PTI IMF MKM छा कयो ऐं पीपल्स पार्टी छा छा करे रही आहे। हर पार्टी चाहे थी इस्टेब्लिशमेंट उन जे मथे ते हथ रखे। इस्टेब्लिशमेंट जो फैसलो आहे उहा चूंडियल हुकूमत जो साथ ॾींदी। अपोजिशन मार्च ज़रूर करे पर मार्च न पंहिंजे फैसले ते नज़रसानी करे। नवाज़ शरीफ जे अचण सां को फ़र्क़ न पवंदो। 3 माण्हू हिते आहिनि। सियासी ताबूत के खणण जा 4 पावा घुबल हूंदा आहिनि। इमरान खान जे एजेंडा महांगाई जो खात्मो आहे। वफ़ाक़ी गैरवज़ीर शेख रशीद। आर्मी क्रोन केसन सबब पाकिस्तान में फरवरी में वबा की 5 लहर अचण जो ख़दशो ज़ाहिर। पाकिस्तान में कोरोना ॾखण अफ्रीकी क़िस्म की वायरस जा 75 केस ज़ाहिर थियण बाद सिहत जे माहिरनि ख़बरदार कयो आहे त कोरोना जा 3 खां 4000 केस रोज़ानो साम्हूं अची सघनि था। पाकिस्तान में कोरोना के वधीक 6 मरीज़ हयातूं न वेठा। अंग वधी 28,918 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 39,739 माण्हुनि जा नमूना वरिता विया जिन मां वधीक 548 नवनि केसनि की तस्दीक थी। कोरोना वायरस से हाकारी केसनि की शरह 0.87% रही। दुनिया में कोरोना के वधीक हिक ॾींहुं अंदर 6,500 मरीज़ फौत। 12,17,000 का वधीक केस रिपोर्ट। अमेरिका में 3 लाख 12, बरतानिया में 1,29,000, ऐं फ्रांस में 1,79,000 का वधीक कोरोना केस रिपोर्ट। इटली में 87,000, स्पेन में 99,000 ऐं कैनेडा में 27,000 का वधीक माण्हू आलमी वबा में पहुची विया। नवाज शरीफ के लंडन में वापस न अचण ते हुकूमत पारा नवाज शरीफ की जमानती शहबाज शरीफ खिलाफ अदालत वञण जो फैसलो। हुकूमत शहबाज शरीफ खिलाफ कार्रवाई लाइ लाहौर हाई कोर्ट सां राब्तो कंदी। कानून दस्तावेज़नि की तैयारी शुरू। मिनी बजट की मंजूरी लाइ अॼु थींदड़ वफ़ाक़ी काबीना के ख़ास इजलास जो शेड्यूल तब्दील। हाणे वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि इजलास सुभाणे थींदो। वफ़ाक़ी काबीना की मंजूरी बाद मिनी बजट क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। PTI की पार्लिमानी पार्टी जो इजलास ख़मीस ते तलब। कराची में नस्ला टावर के ज़िम्मेवार ऑफिसरन के घरन ते पुलिस जा छापा। का गिरफ्तारी न थी सघी। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते नस्ला टावर के ज़िम्मेवारन खिलाफ गुज़िरियल केस दाख़िल कयो हो।
बलूचिस्तान की सरकारी अस्पतालन में यंग डॉक्टरन की हड़ताल जारी। मरीज सख्त परेशानियों ऐं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। मुरीद शाह वेझो रोज वाली मसारी में औरत कतल जवाबदार कादिर बख्श मसारी कारी तोहमत मड़ी पंहिंजी दरबारी शाहीना खे कतल करण बाद फरार थी वियो। मक़तूलनि जो मड़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। मुरीद शाह वेझो दौलताबाद वारी इलाइक़े में सीला बिरादरी जी विंदुरिन में पुराणे तकरार तां छेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो गुलाम हुसैन सीरो माची वियो, हिकु ज़ख़्मी। सांगड़ में यूरिया भाण जी अतराधी खोट खिलाफ आबाददारन जो हेठ जमला रोड ते एहतजाजी मुजाहिरो। रोड ब्लॉक आबाददारन जो चवणु आहे त यूरिया भाण जे डीलरनि हथरादू खोट पैदा करे साढा 1700 रुपयनि जी बोरी 2400 खां 3100 रुपयनि ताईं विकिरो करे विया आहिनि।